ही त छो बेवकूफ़ ऐं ॿोड़ो तूं त पंहिंजो पाण खे अकुल वारो सम्झंदी आहे न तो इहो बि न सोचो त ओताक ते मां महिमाननि जे लाइ मटु छो घुराईंदुसि मूं सम्झो त शायद ओताक वारो मटु भॼी पियो आहे तॾहिं हे ॿियो मटु खाइण आयो आहे हल मटु त भॼी पियो मोकिलियो पर परूण छो मोकिलियई छा मां ऐं मिर्चू महिमाननि जे लाइ उते अटो छाणे मानी पचाईंदा हुआसीं बाबा इहा ॻाल्हि त असां अदा खे सम्झाई पर अदा असांखे वारो ई न पियो ॾे अरे छोरा ॿुधाए इहा परूण छो खणी आए छा खणी आयसि बाबा हिन सां त मथो हणण ई अचायो आहे मां त तोखे चवां थी हिन छोरे जे कननि जो इलाज करा जंहिं डॉक्टर वटि हिन खे वठी वेंदुसि न उहो डॉक्टर चरियो थी वेंदो पर हिन जा कन कोन खुलंदई कोशिश कई किथे आहे सॼो ॾींहुं रुॻो फॾनि जे पोयां ध्यानु कया अथई पैसा त औलाद मथां कहिड़ो ख़र्च कयो आहे ॿुधा त सही पोइ वसाई ख़र्च उते कजे जिते कुझु आसरो हुजे हाणे हिन जा कन खुलंदा पोइ ॿुधी सघंदो तूं घर में ईंदो आहीं त पोइ काकड़े ते ज़ोर छो रखंदो आहीं चइबो त तूं मुंहिंजो लुड़ ॿुधी थो बाबा तूं बात तेज हलाईंदो आहीं न मूंखे पक थी वेंदी आहे अॼु बाबो कावड़ में आहे ही ॿोड़ो सम्झी वियो पर तूं कोन सम्झी सघे बस कर हाणे बस कर मूंखे होश में न कढो कयां मां सभिनी खे पूरो